के आगाह कर रहा हूं तो सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते मुख़्तलिफ़ शहरनि में मुतालबनि जी मनता लाइ कम छॾ हड़ताल कई वई आहे। अॼु खां 27 सेप्टेम्बर ताईं सरकारी आफ़ीसुनि जी तालाबंदी करे एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। नवाब शाह, शहदाद कोट, जाम साहिब, राजू खानाणी, ओडेरो लाल, मिठियाणी, फैज़गंज में भी मुज़ाहिरा कया विया आहिनि। कंडिया रोड, जाम नवाज़ अली, दड़ो, मोरो, सामारो, गुपचाणी, टंडो मीर अली, डिगड़ी ऐं फरीदाबाद में भी कम छॾ हड़ताल कई वई आहे। अव्हां खे आगाह कर रहा आहियूं कम छॾ हड़ताल जे हवाले सां त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते मुख़्तलिफ़ शहरनि में मुतालबनि जी मनता लाइ कम छॾ हड़ताल कई वई आहे। अॼु खां 27 सेप्टेम्बर ताईं सरकारी आफ़ीसुनि जी तालाबंदी करे एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। नवाब शाह, शहदाद कोट, जाम साहिब, राजू खानाणी, ओडेरो लाल, मिठियाणी, फैज़गंज में मुज़ाहिरा कया विया आहिनि। कंडियारो, जाम नवाज़ अली, दड़ो, मोरो, सामारो, गुपचाणी, टंडो मीर अली, डिगड़ी ऐं फरीदाबाद में भी कम छॾ हड़ताल कई वई आहे। अहम ख़बर खां वाक़े आगाह कर रहा आहियूं त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते मुख़्तलिफ़ शहरनि में मुतालबनि जी मनता लाइ कम छॾ हड़ताल कई वई आहे। अॼु खां 27 सेप्टेम्बर ताईं सरकारी आफ़ीसुनि जी तालाबंदी करे एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। नवाब शाह, शहदाद कोट, जाम साहिब, राजू खानाणी, ओडेरो लाल, मिठियाणी, फैज़गंज में भी मुज़ाहिरा कया विया आहिनि। कंडियारो, जाम नवाज़ अली, दड़ो, मोरो, सामारो, गुपचाणी, टंडो मीर अली, डिगड़ी ऐं फरीदाबाद में भी कम छॾ हड़ताल की वई आहे। अहम ख़बर खां वाक़े आगाह कर रहा आहियूं त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते मुख़्तलिफ़ शहरनि में मुतालबनि जी मनता लाइ कम छॾ हड़ताल कई वई आहे। अॼु खां 27 सेप्टेम्बर ताईं सरकारी आफ़ीसुनि जी तालाबंदी करे एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। नवाब शाह, शहदाद कोट, जाम साहिब, राजू खानाणी, ओडेरो लाल, मिठियाणी, फैज़गंज में भी मुज़ाहिरा कया विया। कंडियारो, जाम नवाज़ अली, दड़ो, मोरो, सामारो, गुपचाणी, टंडो मीर अली, डिगड़ी ऐं फरीदाबाद में भी कम छॾ हड़ताल कई वई आहे। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे हैदराबाद खां सिंध टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ ज़फ़र आकड़ो। जी ज़फ़र, सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते कम छॾ हड़ताल कई वई आहे। वधीक तफ़सील हिन मां आगाह कजो। जी बिल्कुल, हैदराबाद में भी सिंध एम्प्लॉइज़ अलायंस पारा सरकारी आफ़ीसुनि जी कम छॾ हड़ताल है। सरकारी आफ़ीसूं जिनमें रेवेन्यू जी सिहत खातो, तालीम खातो, इरीगेशन ऐं ज़रायत खाते समेत बेले खाते जो जेके भी आफ़ीसूं आहिनि तक़रीबन शहबाज बिल्डिंग में तमामु घणियूं आफ़ीसूं, उनमें रोड्स खाते जी आफ़ीसूं भी आहिनि। उन्हनि में जेके भी मुलाज़िम आहिनि उन्हनि कम छॾ हड़ताल करे छॾी आहे। ऐं उन खां अलावा जेके स्कूल आहिनि, स्कूलनि में उस्ताद त आया आहिनि पर शागिर्दनि जी अॼु मोकल कई वई आहे ऐं को बि शागिर्द मौजूदु न आहे। उनजे करे उस्ताद गर्ल्स स्कूल हुजनि या प्राइमरी या जेको आहे बॉइज़ स्कूल हुजनि, कॉलेजनि जी बि साॻी सूरत हाल आहे। अहिड़े तरीक़े सां अॼु समूरनि एम्प्लॉइज़ जेके आहिनि उन्हनि जेको पेंशन में कटौती ख़िलाफ़ु हलंदड़ एहतजाज आहे, उन एहतजाज जे करे पंहिंजे आफ़ीसुनि में कम छॾ हड़ताल करे छॾी आहे। शहबाज बिल्डिंग जे ॿाहिरां रेवेन्यू एम्प्लॉइज़ एसोसिएशन पारां जेको आहे सो एहतजाजी कैंप क़ाइमु कई वई आहे, जिते मुख़्तलिफ़ खातनि जा मुलाज़िम वेही एहतजाज करे रहिया आहिनि। ऐं उन्हनि जो चवणु आहे त जेसि ताईं हे जेको आहे कटौती वारो फ़ैसिलो हुकूमत वापसि न वठंदी तेसि ताईं एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। ऐं 6 अक्टूबर ते जेको कराचीअ में बिलावल हाउस जे अॻियां धरणे जो ऐलान थियलु आहे उनखे हर सूरत में कामयाबु कयो वेंदो ऐं लखें जेके सरकारी मुलाज़िम आहिनि उहे हुते एहतजाज में शामिलु थींदा। जी ठीकु आहे ज़फ़र, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी। जी नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर मां आगाह कर रहा हूं त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में
मुतालबनि जी मनता लाइ कमु छॾ हड़ताल कई वई आहे। अहिड़ी तरह हैदराबाद में बि हिन वक़्तु कमु छॾ हड़ताल कई वई आहे। असांजे ब्यूरो चीफ ज़फ़र अकड़ो असांखे अपडेट ॾिना आहिनि त हैदराबाद में हिन वक़्तु कमु छॾ हड़ताल करे मुलाज़िम जेके आहिनि उहे एहतजाज करे रहिया आहिनि ऐं सख़्तु नारेबाज़ी करे रहिया आहिनि। उन्हनि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त पेंशन सां गॾोगॾु जेको आहे सो असांजा ॿिया बि जेके मुतालबा आहिनि उहे क़बूल कया वञनि। असांखे आगाह करणु हलूं त न सिर्फ़ु हैदराबाद पर सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जेको आहे हिन वक़्तु सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते मुतालबनि जी मनता लाइ कमु छॾ हड़ताल कई वई आहे। अॼु खां 27 सेप्टेम्बर ताईं सरकारी ऑफिसुनि जी तालाबंदी करे एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। हुन सां गॾोगॾु असांखे ॿुधाईंदा हलूं त नवाबशाह, शहदाद कोट, जाम साहिब, राजू खानाणी, उडेरो लाल, मिठियाणी, फैज़गंज में बि मुज़ाहिरा कया विया आहिनि। कंडियारो, जाम नवाज़ अली, दड़ो, मोरो, सामारो, गुपचाणी, टंडो मीर अली, डिगड़ी ऐं फरीदाबाद में बि कमु छॾ हड़ताल कई वई आहे। अवांखे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुतालबनि जी मनता लाइ कमु छॾ हड़ताल कई वई आहे। अॼु खां 27 सेप्टेम्बर ताईं सरकारी ऑफिसुनि जी तालाबंदी करे एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। नवाबशाह, शहदाद कोट, जाम साहिब, राजू खानाणी, उडेरो लाल, मिठियाणी, फैज़गंज में बि मुज़ाहिरा कया विया आहिनि। कंडियारो, जाम नवाज़ अली, दड़ो, मोरो, सामारो, गुपचाणी, टंडो मीर अली, डिगड़ी ऐं फरीदाबाद में बि कमु छॾ हड़ताल कई वई आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते मुख़्तलिफ़ शहरनि में मुतालबनि जी मनता लाइ कमु छॾ हड़ताल कई वई आहे। अॼु खां 27 सेप्टेम्बर ताईं सरकारी ऑफिसुनि जी तालाबंदी करे एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। नवाबशाह, शहदाद कोट, जाम साहिब, राजू खानाणी, उडेरो लाल, मिठियाणी, फैज़गंज में बि मुज़ाहिरा कया विया आहिनि। कंडियारो, जाम नवाज़ अली, दड़ो, मोरो, सामारो, गुपचाणी, टंडो मीर अली, डिगड़ी ऐं फरीदाबाद में बि कमु छॾ हड़ताल कई वई आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे मटियारी खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर मुमताज़ बलाल। जी मुमताज़, मटियारी में बि कमु छॾ हड़ताल कई पई वञे, हिन बाबति आगाह कजो। जी बिल्कुलु सरकारी मुलाज़िमनि जी पघार मां जेको आहे पेंशन कटौती, ग्रुप अलायंस ऐं ॿियनि मसइलनि जे हल लाइ सिंध अलायंस जे सॾ ते मटियारी, हाला, न्यू सैदाबाद, तेलकन में समूरनि सरकारी इदारनि में जेको आहे मुकमिल तालाबंदी कई वई आहे। तइलीम, सिहत, रेवेन्यू, पब्लिक हेल्थ, आबपाशी, रोडस समेत जेको आहे ज़िले जे मुख़्तलिफ़ 26 खातनि जो जेको आहे ऑफिस बंदि करे एहतजाज कयो वियो। स्कूल ऐं कॉलेजनि में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे अंदरि अचण खां रोकियो वियो। उस्तादनि पारां जेको आहे तालाबंदी करे कारियूं पटियूं ॿधी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इस्पतालनि में जेको आहे एमरजेंसी वार्ड खां सवाइ जेको आहे OPD ऐं ॿिया जेके सभई शोभा बंदि कया विया ऐं अमले पारां जेको आहे अलॻि अलॻि जेके एहतजाजी जेका मुज़ाहिरा करे ऐं पंहिंजी मुतालबनि जी मनता लाइ नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त मुतालबनि जी जेको आहे मनता ताईं जेका आहे सरकारी इदारनि जी तालाबंदी रहंदी। जी ठीकु आहे मुमताज़, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी। जी नाज़रीन, असांजो नुमाइंदो मटियारी खां असांजे सां गॾु टेलीफोन ते मौजूदु हो। मटियारी जी सूरत जे हवाले सां अपडेट करे रहियो त मटियारी में बि हिन वक़्तु सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते कमु छॾ हड़ताल कई पई वञे ऐं मुतालबनि जे हवाले सां जेको आहे सो हिन वक़्तु नारेबाज़ी कई पई वञे। अवांखे ॿुधाईंदा आहियूं त न सिर्फ़ु मटियारी पर सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिन वक़्तु मुतालबनि जी मनता लाइ कमु छॾ हड़ताल कई पई वञे। हुन सां गॾोगॾु अॼु खां 27 सेप्टेम्बर ताईं सरकारी ऑफिसुनि जी तालाबंदी करे एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। नवाबशाह, शहदाद कोट, जाम साहिब, राजू खानाणी, उडेरो लाल, मिठियाणी, फैज़गंज में बि मुज़ाहिरा कया विया आहिनि। कंडियारो, जाम नवाज़ अली, दड़ो, मोरो, सामारो, गुपचाणी, टंडो मीर अली, डिगड़ी ऐं ॿियनि फरीदाबाद में बि कमु छॾ हड़ताल कई वई आहे। आगाह कर रहे हैं अवांखे कमु छॾ हड़ताल जे हवाले सां त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुतालबनि जी मनता लाइ कमु छॾ हड़ताल कई वई आहे। अॼु खां 27 सेप्टेम्बर ताईं सरकारी ऑफिसुनि जी तालाबंदी करे एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। नवाबशाह, शहदाद कोट, जाम साहिब, राजू खानाणी, उडेरो लाल, मिठियाणी, फैज़गंज में मुज़ाहिरा कया विया आहिनि। खैरपुर जी सूरत हाल जे हवाले सां मूंखे आगाह कंदा हलूं त खैरपुर में बि हिन वक़्तु एहतजाजी मुज़ाहिरो जारी आहे। असां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे खैरपुर खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर
क़ानून सोलंकी जी क़ानून खैरपुर में बिन वक्त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस सॾे ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे कम छॾ हड़ताल कई वई आहे वधीक तफ़सील हिन मां आगाह कजो। जी जी बिल्कुलु सॼी सिंध जी सिंध एम्प्लॉइज़ एसोसिएशन जे सॾ ते खैरपुर में बि मुतालबनि जी मनता लाइ समूरनि स्कूलनि जो बाइकाट करे रेवेन्यू मकानी खातनि जी ऑफिसुनि समेत समूरियूं ऑफिसूं ऐं स्कूल बंदि कया विया आहिनि। खैरपुर जे मुख़्तलिफ़ इंतिज़ामिया स्कूलनि में आयल शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि खे वापसि रवानी करे छॾियो आहे। नाज़ा स्कूल निज़ामानी गर्ल्स हाई स्कूल समेत ॿियनि स्कूलनि जे उस्तादनि ऐं शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जे शाह राशिदी ऐं ॿिया करे रहिया उन्हनि चयो त सिंध हुकूमत मुलाज़िमनि सां माटेली माहौल सुलूक करे रही आहे। इन महांगाई जे दौर में बवेला मानी खाइण लाइ बि परेशान आहियूं पर पघारूं घटि आहिनि ऐं मुख़्तलिफ़ अलाउंस बि नथा ॾिना वञनि। केतिरा ई भेरा हुकूमत खां डिस्पेरेंटी अलाउंस समेत 50% ॾियण जो मुतालबो कयो आहे पर उन ते अमल न थियो आहे न वरी ॿिया हक़ ॾिना पिया वञनि। सिंध जे समूरनि मुलाज़िमनि खे रिटायरमेंट वक़्तु ग्रुप इंश्योरेंस ऐं बेन्युअल फंड अदा कया वञनि ऐं पघारनि में 70% वाधि कई वञे। सिंध हुकूमत पारां पेंशन बाबति तरमीम कई वई आहे जेको मुलाज़िमनि जे माशी क़तल आहे। असीं अहिड़े अमल खे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। जी ठीकु आहे क़ानून तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी। जी नाज़रीन अवां अपडेट करे रहिया आहियूं त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस सॾ ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुतालबनि जी मनता लाइ कम छॾ हड़ताल कई वई आहे। अॼु खां 27 सेप्टेम्बर ताईं सरकारी ऑफिसुनि जी तालाबंदी करे एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। नवाब शाह शहदाद कोट जाम साहिब राजू खानाणी उॾेरोलाल मिठियाणी फैज़गंज में बि मुज़ाहिरा कया विया आहिनि। कंडियारो जाम नवाज़ अली दड़ो मोरो सामारो गुपचाणी टंडो मीर अली डिगड़ी ऐं फरीदाबाद में बि कम छॾ हड़ताल कई वई आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुतालबनि जी मनता लाइ कम छॾ हड़ताल कई वई आहे। अॼु खां 27 सेप्टेम्बर ताईं सरकारी ऑफिसुनि जी तालाबंदी करे एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। नवाब शाह शहदाद कोट जाम साहिब राजू खानाणी ओडेरोलाल मिठियाणी फैज़गंज में भी मुज़ाहिरा किया विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूद आहे फैज़गंज खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर इरशाद लाशारी। जी इरशाद, फैज़गंज में भी कम छॾ हड़ताल की पई वञे, इन बाबति आगाह कजो। जी बिल्कुलु फैज़गंज में पूरी सिंध जे सरकारी मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता लाइ सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते BTLF गस्ता आपका पैरामेडिकल स्टाफ समेत ॿियूं जेके बि सरकारी जेके इदारा आहिनि उन्हनि जे मुलाज़िमनि जे जेके तंज़ीमियूं आहिनि उन्हनि पारां सरकारी दफ़्तरनि ऑफिसनि सां गॾु स्कूलनि जी अॼु खां 27 सेप्टेम्बर ताईं एहतजाजनि तालाबंदी ऐं कम छॾ हड़ताल जी शुरूआति करे छॾी आहे। कारा झंडा चाढ़िया विया आहिनि। स्कूलनि दफ़्तरनि ॾाढो एहतजाज कया पिया वञनि जंहिंजे नतीजे में तालके फैज़गंज जा लॻभॻि टोटल 425 हायर सेकेंडरी स्कूल, हाई स्कूल, एलिमेंट्री स्कूल, प्राइमरी स्कूल उन्हनि में तदरीसी अमल बंदि थी वियो आहे। उन सां गॾु असिस्टेंट कमिश्नर ऑफिस, मुख्तियारकार ऑफिस, ज़राअत खातो, वाटर मैनेजमेंट ऐं ॿियूं सरकारी अस्पताल समेत ॿिया जेके इदारा आहिनि उन्हनि में कारवार मुकमिल बंदि कयल आहे। इन सिलसिले में अॻवान आहिनि लियाकत ख़ासि के उस्ताद गफ़ूर चांग ऐं ॿियनि जो चवणु आहे त हुकूमत सरकारी मुलाज़िमनि जो मुआशी क़तलाम करे पई। हिननि चयो त MPs, MNAs, सदर, वज़ीर आज़म, मशीरनि वज़ीरनि समेत जेको इलीट क्लास आहे उन्हनि जे मराहत में 400% इज़ाफ़ो कयो आहे जॾहिं त मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा बि नथा मञिया वञनि। हिननि ॻायो त ग्रुप इंश्योरेंस बेनिवलेंट फंड जी अदायगी नथी कई वञे। ॿियनि सूबनि में मिलंदड़ जेको डेस्पेरिटी अलाउंस आहे सिंध सूबे में उहो बि नथो ॾिनो वञे। भौती कोटा खे ख़तमु कयो वियो आहे। पेंशनर ऐं मुलाज़िमनि जे पघारनि में बेपनाह महांगाई बावजूदि वाध नथी कई वञे जॾहिं त पेंशन इस्लाहात जे नाले ते नोटिफिकेशन कढी समूरी उमिरि ख़िदमत कंदड़ मुलाज़िमनि जी पेंशन में अधु खां वधीक कट हणी ओढ़ाइप जो जेको सहारो आहे उहो खसे पियो वञे। हिननि किताब ॾींदे चयो त कंहिं बि सूरत में आइन ऐं कानून मूजिबि मिलंदड़ जेके बुनियादी हक़ आहिनि उहे फबाइल न ॾिना वेंदा ऐं हक़नि जी हासिलात ते जिदोजहद जेका आहे जारी रखी वेंदी। जी ठीकु आहे इरशाद, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी। जी नाज़रीन, मां आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुतालबनि जी मनता लाइ
कम छॾ हड़ताल कई वई आहे। अॼु खां 27 सेप्टेम्बर ताईं सरकारी ऑफिसुनि जी तालाबंदी करे एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। नवाबशाह, शहदाद कोट, जाम साहिब, राजू खानाणी, उडेरो लाल, मिठियाणी, फैज़गंज में भी मुज़ाहिरा कया विया आहिनि। कंडियारो, जाम नवाज़ अली, दड़ो, मोरो, सामारो, गुपचाणी, टंडो, मीर अली, डिघड़ी ऐं फरीदाबाद में भी कम छॾ हड़ताल कई वई आहे। अहम ख़बर खां मां आगाह कर रहा हूँ तो सिंध एम्प्लॉइज़ अलायंस के सॾ ते सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में मुतालबनि जी मनता लाइ कम छॾ हड़ताल कई वई आहे। ठारूशाह का असां नुमाइंदो सनाउल्ला चन्नड़ असां सां टेलीफोन ते मौजूद है। जी सनाउल्ला, ठारूशाह में भी इन वक्त कम छॾ हड़ताल की पई वञे, इन बाबति आगाह कजो। जी सनाउल्ला, ठारूशाह में कम छॾ हड़ताल की पई वञे, इन बाबति आगाह कजो। जी हाँ बिल्कुल, अॼु ठारूशाह में सिंध एम्प्लॉइज़ जे सॾ ते जेको आहे ठारूशाह हाई स्कूल बॉयज़ ऐं गर्ल्स ऐं एजुकेशन खाते में जेको आहे तालाबंदी कई वई आहे। जॾहिं त हाई स्कूल जे उस्तादनि जेको आहे 112 रोड ते बि एहतिजाज कयो आहे ऐं हिननि जो एहतिजाज कंदड़ जी अॻुवाणी सिकंदर जावरी, करीम बख्तियाल ऐं ॿिया करे रहिया। जॾहिं त उस्तादनि जो इहो चवणो हुयो त जेसी ताईं उस्तादनि सरकारी मुलाज़िमनि जा सिंध हुकूमत मुतालबा तस्लीम नथी करे तेसि ताईं स्कूलनि जी ऐं ॿियनि जी खातनि जी तालाबंदी हूंदी ऐं असांखे जेको आहे हिन हुकूमत मां जेको फ़ाइदो ठहे पर नुक़सानु पइजी रहियो आहे। जी ठीक है सनाउल्ला, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में मुतालबनि जी मनता लाइ कम छॾ हड़ताल कई वई आहे। अॼु खां 27 सेप्टेम्बर ताईं सरकारी ऑफिसुनि जी तालाबंदी करे एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। नवाबशाह, शहदाद कोट, जाम साहिब, राजू खानाणी, उडेरो लाल, मिठियाणी, फैज़गंज में मुज़ाहिरा कया विया आहिनि। कंडियारो, जाम नवाज़ अली, दड़ो, मोरो, सामारो, गुपचाणी, टंडो, मीर अली, डिघड़ी ऐं फरीदाबाद में भी कम छॾ हड़ताल कई वई आहे। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूद है नवाबशाह का सिंध टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ ज़ुल्फ़कार ख़ासकली। जी ज़ुल्फ़कार, नवाबशाह में भी सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते कम छॾ हड़ताल की पई वञे, वधीक तफ़सील हिन मां आगाह कजो। सॾ ते सॼी सिंध जी आहे। नवाबशाह में ऐं ज़िले शहीद बेनज़ीराबाद में मुकमिल जेके सरकारी ऑफिसूं आहिनि या जेके स्कूल आहिनि उन्हनि में मुकमिल तालाबंदी ऐं कलम छोड़ हड़ताल आहे। जॾहिं त इन हड़ताल सबबि ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे मुख़्तलिफ़ प्राइमरी, सेकेंडरी, हाई स्कूल तोड़े कॉलेज में पढ़ंदड़ शागिर्द ऐं शागिर्दायूं जिनजो अंग 1.5 लख खां मथे आहे उहे अॼु तइलीम हासिल न करे सघंदियूं। उन खां सवाइ जेके मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट आहिनि जिनमें रेवेन्यू आहे, एग्रीकल्चर आहे, एजुकेशन आहे, सिहत खातो आहे या ॿिया जेके डिपार्टमेंट आहिनि उन्हनि ऑफिसुनि में बि जेको आहे सो तालाबंदी हुजण जे करे ऐं कलम छॾ हड़ताल जे करे जेके सवें माण्हू पंहिंजे कमकार लाइ अचनि था उहे बि जेके आहिनि से परेशान आहिनि। जॾहिं त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे अॻुवान जो चवणु आहे त जेको पेंशन रूल्स में सिंध हुकूमत तब्दीली करे इहो वॾो ज़ुल्म कयो आहे। छाजे करे त सरकारी मुलाज़िम जो इहो ई सरमायो हूंदो आहे। जॾहिं रिटायर थींदो आहे त उनखे पेंशन मिलंदी आहे त उनजा जेके ॿचिड़ा आहिनि या जेकी ॿार आहिनि उहे जेको गुज़र सफ़र कंदा आहिनि। हिन मुतालबो कयो त हीअ अणियल मुदे ताईं हड़ताल आहे ऐं 6 अक्टूबर ते जेको मर्कज़ सॾु ॾिनो आहे त हज़ारनि न पर लखनि जे तादाद में जेको मुलाज़िम आहिनि सरकारी उहे बिलावल हाउस कराची ॾाढो धरणो हणंदा ऐं जेसि ताईं मुतालबा मंज़ूर न थींदा तेसि ताईं असांजो इहो एहतिजाज जारी रहंदो। जॾहिं त सुबुह सवेर केतिरा ई शागिर्द ऐं शागिर्दायूं जेके स्कूल आया उहे बग़ैर तइलीम जे वापसि रवाना थी विया। जी ठीकु आहे ज़ुल्फ़कार, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी। जी नाज़रीन, अवां खे आगाह कर रहिया आहियूं त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुतालबनि जी मनता लाइ कम छॾ हड़ताल कई वई आहे। अॼु खां 27 सेप्टेम्बर ताईं सरकारी ऑफिसुनि जी तालाबंदी करे एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। नवाबशाह, शहदाद कोट, जाम साहिब, राजू खानाणी, उडेरो लाल, मिठियाणी, फैज़गंज में भी मुज़ाहिरा कया विया आहिनि। कंडियारो, जाम नवाज़ अली, दड़ो, मोरो, सामारो, गुपचाणी, टंडो, मीर अली, डिघड़ी ऐं फरीदाबाद में भी कम छॾ